बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां शाहीन सिंध न्यूज़ स्टूडियो खां मुखातिब आहियां मां जो मेज़बान GR सलमान जी। त हिन वक़्तु असां ॿिनि ॾींहंनि खां जीअं तव्हांजे ख़बर आहे तव्हां सां हिकु मुख़्तलिफ़ NGOs सांगड़ में असां वटि फ्लड जे हवाले सां कमु करे रहियूं आहिनि। त LRF लीगल राइट्स जेका फोरम जेका ही कमु करे रही आहे सांगड़ में फ्लड जे दरमियान सेव द चिल्ड्रन उन्हनि जे कोऑर्डिनेशन सां, त उन्हनि जी जेके बारे में कुझु निशानदेही या कुझु वज़ाहत करणु असां ज़रूरी बि सम्झियोसीं। छो त आम माण्हुनि जे ज़हन में बि इहो हूंदो त ही NGOs जो एतिरो सारो सामान अचे पियो, मतां कहीं मिसयूज़ थिए पियो, को पॉलिटिकल माण्हू आहिनि को उहे यूज़ कनि पिया। अचो इन हवाले सां असां लीगल जेका राइट्स जेका फोरम आहे असां उन जो असांजो जेको असांजे इमरान भंड साहब असां वटि मौजूदु आहिनि, असां उनखे भलीकार चऊं था। साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार शाहीन सिंध न्यूज़ स्टूडियो में। वालेकुम सलाम साईं, महिरबानी, थैंक यू साईं। तव्हां असांजे जेके ख़ासि कर छो त हीअ फ्लड जो टाइम आहे, तव्हां सम्झी सघो था त माण्हुनि में एतिरी बेचैनी परेशानी जी ॿोॾ जी इन सूरत हाल में जेका थी रही आहे, गवर्नमेंट जी पंहिंजे तरफ़ खां उहे कोशिशूं कनि पिया त फ्लड जे रिलीफ जे हवाले सां पंहिंजा कमु कनि पिया, पर हिन वक़्तु हुकूमत पाकिस्तान पूरी दुनिया में थी चए त बाबा जेके बि अचणु चाहिनि था इन फलाही कम में त उहे अचनि ऐं NGOs असां वटि कमु कनि ऐं जीअं ॿोॾ मुतासिरीन जी सही माना में माण्हुनि जी रहनुमाई थी सघे। इन हवाले सां सांगड़ में असां अव्हांजे इन LRF खे असां भलीकार कयूं था ऐं सांगड़ में हीउ कमु करे पई। असांजे नाज़रीन खे थोरो इहो ॿुधाईंदा हलो त इन तव्हांजो प्रोजेक्ट हिते शुरू कॾहिं खां थियो आहे ऐं इन जो प्रोसीजर जेको आहे उहो कीअं आहे, थोरो माण्हुनि खे ख़बर पए। साईं महिरबानी तव्हांजी शाहीन साहब। इहो आहे त लीगल राइट फोरम हिकिड़ो नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका NGOs आहे। असां कमु जेको करे रहिया आहियूं चाइल्ड प्रोटेक्शन ते करे रहिया आहियूं, ह्यूमन राइट्स ते करे रहिया आहियूं ऐं सिंध में मुख़्तलिफ़ जेके डेवलपमेंट जा प्रोजेक्ट हलाए रहिया आहियूं। जेका हालिया जेके बरसातूं थियूं सिंध में, इन जी तव्हां सभिनी खे बि इल्मु हूंदो त इन में लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि। असांजा सिंध जा लखे घर तबाह थिया आहिनि। सिंध जा तक़रीबन सभु ज़िला मुतासिर थी चुका आहिनि, जंहिंमें सांगड़ हुजे, दादू हुजे, जेकमबाद हुजे, शिकारपुर हुजे, कराची हुजे, सभु ज़िला तक़रीबन मुतासिर थिया। ही जीअं ई हालिया बरसातूं थियूं, तबाही आंदी, त लीगल राइट फोरम फौरन तुर्त जेका आहे अपील कई त इन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इन्हनि जा नुक़सान थिया आहिनि त उन्हनि जे लाइ कुझु असां करे सघूं, रिलीफ जो कमु असां करे सघूं। सो उन हवाले सां असां पंहिंजा जेके असां अॻु में जंहिं डोनरनि सां कमु करे रहिया हुआसीं उन्हनि खे असां अप्रोच कई ऐं असां उन्हनि खे रिक्वेस्ट कई त असां जंहिं माण्हुनि सां गॾिजी कमु कयूं था त उहे माण्हुनि जा हींअर हालात ख़राब थी चुका आहिनि ऐं उन्हनि जा घर बि तबाह थी चुका आहिनि। उन्हनि वटि खाइण पीअण जो इवन सामान कोन्हे को, उहे हींअर पंहिंजनि घरनि खे छॾे करे मुख़्तलिफ़ कैंपुनि ॾे हलिया विया आहिनि या त हू जेके वञी किथे बंधनि ते या किथे वेठा आहिनि, त उन्हनि जे लाइ कुझु असां बंदोबस्तु करे सघूं खाइण पीअण जे हवाले सां या टेंट जे हवाले सां या जेके उन्हनि जा जेके सामान वग़ैरह लुड़ी विया आहिनि त उन्हनि जे हवाले सां। त उन जे मोट में असांखे सेव द चिल्ड्रेन हिकिड़ी सुठी मोट ॾिनी त तव्हांखे असां जेको असांजे हींअर जेको स्टॉक में सामान पियो आहे, जेको हींअर बिल वक़्तु असां वटि सामान आहे, त असां तव्हांखे मुहैया कयूं था ऐं तव्हां सिंध जे भली 3 ज़िलनि में इहो कमु कयो ऐं शुरूआति कयो। त छो त काफ़ी माण्हू त लखे मुतासिर आहिनि, पर जेतिरो 13 लख घटि में घटि सांगड़ डिस्ट्रिक्ट में डिप्टी कमिश्नर जी गवर्नमेंट जी जेका असां वटि इंफॉर्मेशन 13 लख माण्हू जी बिल्कुलु त सॼो ज़िलो मुतासिर थी चुको आहे। सो उन में इहो त सेव द चिल्ड्रेन असांखे गो हेड ॾिनो ऐं चयो त बाबा 3 ज़िलनि में असां तव्हांजे लाइ कुझु करे सघूं था, जेको फैमिलीज़ खे तव्हां कुझु फैमिलीज़ खे सपोर्ट कयो, जंहिंमें शिकारपुर बि हुयो, जेकमबाद बि हुयो ऐं सांगड़ ज़िलो हुयो असांजो। सो शिकारपुर में ऐं असां शुरूआती तौर ते शिकारपुर में बि पंहिंजो रिलीफ जो ऑपरेशन जेका आहे फैमिलीज़ खे असां सपोर्ट कई, जंहिंमें खाधे पीते जो सामान हुयो ऐं हाउस होल्ड किट हुई जेका असां उन्हनि खे प्रोवाइड कई, टेंट्स प्रोवाइड कया ऐं डिगिनिटी किट जेका फीमेल जे हवाले सां आहे त उहा असां उन्हनि खे जेकमबाद में बि ॾिनीसीं, शिकारपुर में बि ॾिनीसीं। उन खां पोइ जीअं तव्हां चओ था त सांगड़ में कॾहिं, त सांगड़ में असां तक़रीबन 8 तारीख़ ते असां हिते अची वियासीं। 9 तारीख़ खां वठी असांजी
हिकिड़ी असेसमेंट शुरू थी त उन सेप्टेम्बर खां 9 सेप्टेम्बर खां त उन में असांजो जेको इनिशियल प्रोसेस हुयो त उहो असां अचण सां ई जीअं ई असां आयासीं त असांजो जेको चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर आहे मलिक ताहिर साहिबु आहे उहो बि उन ॾींहं ते आयो ऐं असां फॉर्मल हिकिड़ी मीटिंग कई DC ऑफिस में DC जे रिप्रेज़ेंटेटिव सां DC सां ऐं उन खां अलावा सेशन जज वटि बि असां वियासीं ऐं उन्हनि सां बि हिकिड़ी फॉर्मल मीटिंग करे ऐं इन खां अॻु में बि हिकिड़ो असां फॉर्मल हिकिड़ो लेटर लिखियोसीं त असां सांगड़ ज़िले में बि कुझु रिलीफ जो कमु करणु चाहियूं था जेको असां उनखे इन रिटन में बांधोसीं ऐं पोइ वरी हिकिड़ो प्रोसेस शुरू कयोसीं। उन में इहो थियो त जेको ही प्रोवियन हुयो थोरो हुयो जंहिंमें अबाउट जेको आहे 500 फैमिलीज़ जेके आहिनि उन्हनि जे लाइ फूड जो बंदोबस्तु हुयो, यानी फूड महीने जो जेको राशन हुयो उहो पैकेज हुयो ऐं 200 जेके आहिनि उहे टेंट हुया, रिलीफ टेंट आहिनि ऐं उन खां अलावा 200 जेके आहिनि डिग्निटी किट्स आहिनि ऐं 200 जेके आहिनि हाइजीन किट आहिनि जेके सांगड़ ज़िले जे लाइ पैकेज जेको सेव द चिल्ड्रेन खां असांखे रिसीव थियो। उन खां अलावा 30 जेके आहिनि टेंट स्कूल्स आहिनि असां वटि, जेके 30 टेंट स्कूल असां कोशिशि कंदासीं त असां किथे डैमेजिस थिया आहिनि या किथे थिया आहिनि त उहे बि असां गवर्नमेंट सां गॾिजी करे एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾिजी करे या असां सिंध एजुकेशन सां गॾिजी करे इहो यानी हिकिड़ो प्रोसेस हूंदो, छो त इन जो प्रोसेस वरी इहो आहे त असां एजुकेशन सेक्टर सां गॾिजी करे कंदासीं। सो इन खे इहो पैकेज खणी जेको इन ते फाइनल आइडेंटिफिकेशन या जेका रिकमेंडेशन आई त असां चयोसीं त जाम नवाज़ अली जी यूनियन काउंसिल अल मंसूरा बि काफ़ी मुतासिर आहे त सॼो सांगड़ मुतासिर, सिटी बि मुतासिर आहे त असांजा ॿिया जेके आहिनि खिपरो तालको बि मुतासिर आहे या जाम नवाज़ अली बि आहे, पर प्रोवियन एतिरे हुजण जे करे असां जाम नवाज़ अली जे तहसील जेका आहे उन में वञी करे उते पोइ जेके ॻोठ हुया उन्हनि में असां ही असेसमेंट कई। असेसमेंट जो तरीक़ेकार इहो आहे असांजो त हिकिड़ी असांजी फुल टीम आहे, इन खे 3 टीमूं आहिनि असांजूं जहिड़ो करे। हाणे इन में इहो आहे त हिकिड़ी टीम जेका आहे असांजी लॉजिस्टिक जी आहे, लॉजिस्टिक उहा जेका आहे सॼी ॾिसंदी आहे, उनखे असां शाम जो प्लान ॾींदा आहियूं त सुबुह जो असांखे एतिरो मटीरियल जो असेसमेंट थी वई आहे, उहा तव्हां हुते फिलाणे ॻोठ फिलाणी लोकेशन ते पहुचायो। उन खां 1 डे बिफोर इहो थींदो आहे त असांजी टीम वेंदी आहे जेका असेसमेंट कंदी आहे ॻोठ में वञी करे, जेको ॻोठ फाइनल थींदो आहे त भाई हिन ॻोठ में वञिणो आहे। पोइ के मिसाल ॻोठाणा ईअं ॿुधाईंदा आहिनि त साईं हिते 500 घर आहिनि मुतासिर थिया आहिनि, के इहे ॿुधाईंदा आहिनि त साईं हिते असां वटि 1000 घर आहिनि, पर असांजी टीम वेंदी आहे उते हिकिड़ो त फिज़िकली वेरीफाई कंदी आहे त वाक़ई बि हिते ई ॻोठ मुतासिर आहे न आहे, माण्हुनि सां मिलंदी आहे, उन सां कुझु माण्हुनि सां रेंडमली इंटरव्यू कंदी आहे, पोइ असेसमेंट शुरू कंदा आहिनि। पोइ उन्हनि जे एज़ इट जीअं उन्हनि जो सॼो नालो आहे, शनाख्ती कार्ड नंबर आहे वग़ैरह, उहो सॼो हिकिड़ो प्रोसेस आहे, उहो प्रोसेस खे ॾिसी करे शाम जो डेटा अची वेंदी आहे असां वटि त हाणे इन ॻोठ में असांखे फूड जी जेके असेसमेंट कई आहे एतिरी कई आहे, टेंट जेकॾहिं ॾियणा आहिनि त 2-3 जेकॾहिं 10 घर डैमेज आहिनि या 15 घर डैमेज आहिनि त उन्हनि खे टेंट जी ज़रूरत आहे, हाइजीन किट जी जिते ज़रूरत आहे, या जेके कुझु औरतूं आहिनि जंहिंखे असांखे डिग्निटी किट जे नाले सां असां उनखे चऊं था त उहा असां ॾींदासीं। शाम जो जेॾीमहिल उहा डेटा असां वटि ईंदी आहे त उन खे ॾिसंदे उहा फाइनल डेटा करे पोइ उन्हनि खे असां शाम जो ई असां टोकन ठाहे छॾींदा आहियूं। पोइ छा थींदो आहे त उहे टोकन जेके आहिनि सुबुह सां असांजी टीम बिफोर मटीरियल पहुचण खां पोइ वेंदी आहे, 1 बाय 1 माण्हू खे CNIC ओरिजिनल चवंदी आहे बाबा हिते जेमहिल मटीरियल रिसीव थींदो त ओरिजिनल पंहिंजे CNIC सां गॾु तव्हां अची ऐं पंहिंजो मटीरियल पंहिंजी अमानत खणी सघो था, छो त तव्हांजो नालो फाइनल थी वियो आहे, तव्हांजी असेसमेंट में नालो आयो आहे। पोइ उहो टोकन असां उन्हनि खे इशू थी वेंदो आहे, मटीरियल उते लॉजिस्टिक जी टीम पहुचाईंदी आहे। उन खां पोइ जेका ॿी टीम आहे असांजी उहा मैनेजमेंट जी टीम आहे जेका वरी मॉनिटरिंग ते हूंदी आहे, जंहिंमें असां पाण निकिरी ईंदा आहियूं। साईं मंज़ूर साहिबु हूंदो आहे असां सां हिते सांगड़ में, या इवन असांजी हेड ऑफिस जी टीम आहे जेका यानी टाइम टू टाइम असांखां फ़ोन ते बि पुछंदी आहे त हींअर छा थी रहियो आहे, या हींअर तव्हांजी असेसमेंट आहे या इहा डिस्ट्रीब्यूशन हली रही आहे त इन में कोई इशूज़ आहे या चैलेंज आहे, या इवन असां पाण उनखे वञी डायरेक्ट जेको आहे फिज़िकली बि ॾिसंदा आहियूं त वाक़ई जेका असेसमेंट थी आहे या डिस्ट्रीब्यूशन थी रही आहे त कहिड़े प्रोसेस तहत थी रही आहे। सो इहो आहे पूरो असांजो प्रोसेस। ऐं सांगड़ जे लाइ इहो जेको मां तव्हांखे ॿुधाई वियुसि त नंढिड़ो पैकेज हुयो जेको असां खणी आयासीं, जंहिंमें हींअर असांजो 95% असांजो इहो कंप्लीट पैकेज थी चुको आहे, जेके जंहिंमें ॻोठनि जा बि जेकॾहिं मूंखे जेके हींअर ॻोठ यादि आहिनि त मां तव्हांखे ॿुधाए वञा त पहिरियां जेका 10 तारीख़ ते असां डिस्ट्रीब्यूशन, असां 8 तारीख़ ते अची वियासीं, 9 तारीख़ ते असेसमेंट थी आहे, 10 तारीख़ ते डिस्ट्रीब्यूशन थी आहे। सुलेमान राजपूत हुयो, काबिल बंबरो हुयो, पंहिंजो कोलाई जा ॻोठ हुया 2,
उहे कोलायनि जा ॻोठ असां उहे कवर कया आहिनि कलोई खां जेको आहे कलोई जेके ॻोठ हुया उहे कया आहिनि अॼु असां जेको आहे धणी परतो बबर में जेका आहे डिस्ट्रीब्यूशन कई आहे सो इहे जेके 4-5 ॻोठ असां कवर कया आहिनि त उमेद बि इहा आहे ऐं असां कोशिशि कई आहे असां पंहिंजे सिर सां कोशिशि कई आहे त वधि मां वधि जेके वनरेबल फैमिलीज़ हुयूं असां उन्हनि ताईं उन्हनि खे इहा शइ पहुचाई आहे सो उमेद आहे त जेकॾहिं अॻिते बि असांजो अहिड़ो मीडिया जो सहकार रहंदो कम्यूनिटी जो सहकार रहंदो ऐं असांजी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो सहकार रहंदो त असां कोशिशि वधीक विफर्ट्स वठंदासीं त जीअं सांगड़ में वधीक बि असां यूसियूं सिलेक्ट करे सघूं वधीक बि असां कमु इन जे लाइ करे सघूं अच्छा हींअर अॻिते नेक्स्ट जेका आहे हाणे ही अच्छा हिकु त इहे बि सुवाल गर्दिश कनि पिया त भई इहो रोड वठी जेकॾहिं शहदादपुर ॾे खां वॾे वञी जाम नवाज़ अली तालको अचे थो भई इनखे प्रेशराइज़ कयो वियो आहे त भई जाम नवाज़ अली तव्हां चूज़ कयो आहे त सो बि तव्हां चओ पिया 95% तव्हांजो कमु कंप्लीट आहे करे चुका आहियो 95% ज़ाहिर आहे जेका तव्हांजी रिक्वायरमेंट आहे या जेको उन्हनि वटि वेयर हाउस में सैद चिल्ड्रन वटि सामान हो उन्हनि तव्हांखे ॾिनो हाणे तव्हां छा था सम्झो 95% ई तव्हांजो तालको त कंप्लीट थियो इन में को प्रेशराइज़ त कोन पॉलिटिकल त भई इन खे करिणो आहे या तव्हां पाण जेको आहे सो मेरिट ते तव्हां कयो ॾिसो इन में हिकिड़ी ॻाल्हि जीअं मां पहिरियों ई तव्हांखे ॿुधायोसि न त असांजो हिकिड़ो भली केरु असांखे चवे बि सही भली जीअं तव्हां पाण मीडिया जा माण्हू वेठा आहियो भली असांखे मीडिया जो प्रेशर हुजे या डिस्ट्रिक्ट जा ब्यूरोक्रेट जो प्रेशर हुजे या पॉलिटिकल का माण्हू जो हुजे त उहो भली उन्हनि जी परसेप्शन थी सघे थी उन्हनि जो हिकिड़ो ख़दशो थी सघे थो त इन ते पोइ प्रेशर पर असांजो हिकिड़ो पंहिंजो प्रोसेस आहे हिकिड़ो तरीक़ेकार आहे असां पंहिंजे तरीक़ेकार खे किथे बि डिनाय कोन कंदा आहियूं ऐं उनखे किथे बि असां उनखे वायलेट कोन कंदा आहियूं छो त असांजो जेकॾहिं असां हिकिड़े ॿिनि माण्हुनि जे प्रेशर में अची करे इहे सभु शयूं कयूं त पोइ त असांजो क्लेम करण ई अजायो थी वेंदो त असां एज़ अ नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे या असां जेको कमु करे रहिया आहियूं उहो कंहिं पॉलिटिकल जे चवण ते करे रहिया आहियूं सो इहो चवण ई अजायो आहे बाक़ी इहो थींदो त असां जेको असां माण्हुनि या तव्हांजे ज़हननि में या तव्हां चई बि रहिया आहियो हक़ीक़तूं बि आहिनि ॾिसो भण साहिबु असां इन करे ॻाल्हि कयूं पिया इहे असांजा क्वेश्चन ज़ाती न हूंदा आहिनि ही जेके पब्लिक जा माण्हू आहिनि जिते इफेक्टिव आहिनि जेके मुतासिर आहिनि ही जेके आम समाजी तंज़ीमूं आहिनि जीअं आम रोज़ ॾिसो हीअ सोशल मीडिया जो दौरु आहे आम माण्हू बि जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि हाणे वधीक त ॾिसो ख़बर अव्हांखे हूंदी चवंदा न क़बर जो हाल मुर्दा ॼाणे ॿिए खे कहिड़ी ख़बर हाणे अव्हां हिकिड़ो पंहिंजो कमु कयो पिया बराबरि वे में कमु कयो पिया कंहिं बि जाइ ते मां नथो सम्झां कंहिं किथे बि तव्हां का वायलेशन कंहिं बि जाइ ते ठही हुजे एज़ जीअं तव्हां एज़ इट पंहिंजी जेका परफॉर्मेंस जेका ॿुधायो पिया त अहिड़े ई तरीक़े सां मुंहिंजो क्वेश्चन बि इहो त छो त इहे असां कोन पिया चऊं न माण्हुनि जे ज़हन में जेका ॻाल्हि अचे थी त भई तालका जाम ही तव्हां जेके ॻोठ ॿुधाया इहे सभु जाम नवाज़ अली में आहिनि हालांकि टंडो आदम में बि जेके काफ़ी मुतासिर आहिनि पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे सांगड़ सिटी खे तव्हां छॾियो सिटी जे भर में बि तव्हां अच्छा सिटी में बि हेठि ॻोठ आहिनि घर आहिनि कॉलोनियूं आहिनि सभु उन में अंदरि मज़दूर तबिको माण्हू आहे उन वटि का शइ कोन्हे त उन लाइ त गवर्नमेंट खे असां त रिक्वेस्ट कंदा आहियूं पर असां काइंडली अव्हांखे चऊं था त ही मुंड जमड़ाऊ रोड ते तव्हां सर्वे कयो 54 चका 53 चका 84 आहे देह सिमजंदो आहे देह तोगाचो आहे अकनि वारी देह आहे देह दुबी आहे ॾिसो न देह सदरठ आहे मतिलबु तपो जखड़ाऊ जेको आहे उनमें इहो त कोन्हे न भई हर पार्टी जा माण्हू हूंदा असां एज़ ए इंसान आहिनि सभु हुते फ्लड में मुतासिर त इनखे तव्हां कॾहिं पैराइटी ते रखंदो इन जे लाइ ॾिसो मां तव्हांखे थोरो वरी ब्रीफ करे वञा त जेके तव्हां जीअं सांगड़ जी ॻाल्हि कयो था या जेके तक असांखे ॿुधाया हींअर हिन सिचुएशन में जेकॾहिं कैटेगरी जीअं चओ था त कैटेगराइज़ असां कयूं पिया त हीअ वधीक मुतासिर आहे हीअ घटि मुतासिर आहे हीअ वधीक मुतासिर आहे इन शइ खे मद्देनज़र रखंदे ई असां उते बि अप्रोच कयूं पिया जिते माण्हुनि जी घटि एक्सेस आहे यानी हितां तव्हां वेंदो जिते असां तव्हां चओ था न जिते असां क़ाबिल बंबरो में जीअं कयो आहे न क़ाबिल बंबरो में जेकॾहिं तव्हां पंहिंजी गाॾी खणी हलो न तव्हां चवंदो त ॿिए चकर मां न अचां तव्हां जेकॾहिं इहा ॻाल्हि था कयो न त उते पोइ तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं असां वटि एॾा रिसोर्सिस हुजण जे बावजूदि बि गाॾियूं खणी असां वञूं था त उतां जे माण्हुनि जी छा हालत हूंदी त उहे कीअं पहुचंदा हिते जीअं जेकॾहिं मेन रोड ते जेको माण्हू ईंदो आहे उनजी एक्सेस बि आहे उनखे मीडिया बि कवर करे थी उनखे
तव्हांजी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट बि कवर करे थी, छो उते CM बि क्रॉस करे थो, उते ॿिया बि क्रॉस कनि था, त उते मथां किराए अचे थो, उते गवर्नमेंट बि उन्हनि खे थोरो घणो रिलीफ ॾिए थी। अहिड़ा ॻोठ आहिनि जेके तमामु स्केटर्ड आहिनि या तमामु परे आहिनि, 8 फुट पाणी जे अंदर में हिन वक़्त बि अंदर, त उहे असांजी जेका फर्स्ट प्रियोरिटी आहे त उहे ॻोठ कवर कयूं जिते ॿिया केरु न पहुतो आहे अञा ताईं न पहुतो आहे। सो असांजी फ़िलहालु प्रियोरिटी जेका थोरो हुयो, जेको बि हुयो रिलीफ जा पैकेजिस हुया, त असां उन्हनि खे ई कवर करण जी कोशिशि कई आहे। बाक़ी डेफिनेटली तव्हां जेका ॻाल्हि कयो था त जेके तक आहिनि उहे बि बिल्कुलु मुतासिर आहिनि या आहिनि, त नेक्स्ट जेकॾहिं असांजो को अहिड़ो असां वटि प्रोविजन अचे थो, या असां बि पाण बि हींअर कोशिशि में लॻा पिया आहियूं, त मुख़्तलिफ़ डोनरनि सां अप्रोच में लॻा पिया आहियूं। जेकॾहिं उतां असांखे को ग्रीन सिग्नल मिले थो त असां उन्हनि जो बि असेसमेंट शुरू कंदासीं, ऐं उन्हनि जे लाइ बि जेकॾहिं जेको पैकेज ईंदो या जेको प्रोजेक्ट हूंदो त असां उन्हनि ते उहो प्रोजेक्ट असां इम्प्लीमेंट कराईंदासीं। हा, महिरबानी जनाब इमरान भट्ट साहब जी। नाज़िन, ही LRF जा जेके कोऑर्डिनेशन जेके सेहत चिल्ड्रन सां गॾु कमु कंदड़ जेके आहिनि, इमरान भट्ट साहब जेको मौजूदु हो, ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, यकीनन जेके माण्हुनि जे ज़हन में ख़दशा हूंदा, मां सम्झां थो उहे दूरि थियणु खपनि, छो त ही पंहिंजी कोऑर्डिनेशन में ऐं बिल्कुलु हिकु जी इलाइक़े जी सर्वे करणु ऐं उन माण्हू ताईं पहुचण खां अलावा अगरि केरु ईअं सोचे त को पंहिंजी मनमानी सां या पंहिंजी मर्ज़ी सां केरु का शइ हितां खणी वञे या इन्हनि खे प्रेशराइज़ केरु खणे, हिन जी ॻाल्हियुनि मां त कोन थो लॻे। ऐं ख़ुदा करे ईअं हुजे जीअं इम्प्लीमेंट ई थिए पई, ऐं ॿिनि ज़िलनि में जे कमु कयो आहे, ऐं इन्हनि इहो बि चयो आहे त असां कोशिशि कयूं पिया वधीक, त असां मथे लिखियो बि आहे त जीअं वधीक असांखे जेकॾहिं रिलीफ जो सामान अगरि मिले थो त यकीनन जेके सांगड़ ज़िले जा ॿिया तालका इफेक्टिव आहिनि, सिंजोरो आहे, शहदादपुर आहे, टंडो आदम आहे, ठीकु आहे, खिपरे ॾे बि त वञे पियो शायदि, पर ही वर्कशॉप साइड असांजी जेका आहे तालको सांगड़ जेको आहे तक़रीबन हेडक्वार्टर खे छॾे करे जेको शदीद मुतासिर थियो आहे, इन्हनि जे लाइ बि ही कोशिशूं करे रहिया आहिनि। त असां वटि नेक्स्ट प्रोविज़न में इहो आहे त छो त उते सर्वे करण लाइ बि इन्हनि खे वाक़ई इन्हनि जी ॻाल्हियुनि में इहे नो डाउट, जिथे पाणी 8-8 फुट बीठल आहे त उते सर्वे करणु त परे जी ॻाल्हि आहे, माण्हू अहिड़ियूं गाॾियूं कोन, रिसोर्स कोन, इन वटि अप्रोच न आहे, हू कीअं पहुचंदा उन्हनि जे लाइ। त जेके वेझे जेके इलाइक़ा आहिनि जिथे ही पहुची सघनि पिया, पर मुश्किल हालात में बि, माना जिथे पहुचणु वरी बि नामुमकिन आहे, पर ही कोशिशि कनि पिया त वस आहर त इंसान ज़ात जी ख़िदमत कजे। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांजे ज़हननि में बि इहे जेके ख़दशा ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि जे असांखे कॉलूं जेके बि आयूं पिए, इहे ख़दशा दूरि करण जे लाइ इन्हनि दोस्तनि जी मूंसां राब्तो कयो, मां इन्हनि खे ऑफिस में वेलकम कयुमि, मुंहिंजो हिते अचो ऐं तव्हां पंहिंजी प्रॉपर ब्रीफिंग ॾियो, तव्हां हिकु कमु कयो पिया। ऐं असां त इहो ऑल पाकिस्तान असांजी गवर्नमेंट थी चुकी आहे, असांजी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट बि बार बार चए पई त भई ओवरऑल जेके बि NGOs जेके आहिनि जिन ते बंदिश लॻण जे बावजूदि आहिनि जे उन्हनि ते, त बि उहे बि अचो, छो त हिन वक़्तु सिंध असांजो जेको आहे शदीद बहरान मां गुज़रे पियो, इंतिहाई संगीन सूरत हाल आहे। असांजा लखे माण्हू जेके आहिनि दरबदर आहिनि, बेयारो मददगार आहिनि। अगरि ही NGOs वारा इहे मुख़्तलिफ़ जेके असांजी जाइनि ते किथे गवर्नमेंट कमु करे पई, गवर्नमेंट नथी पहुचे, किथे इन्हनि जो सहकार आहे, इहे कमु कंदा रहंदा त यकीनन असांखे उमेदु आहे त अचण वारनि थोरे वक़्त में असां वापसि पंहिंजे पेरनि ते बीहंदासीं ऐं मुस्तहकम थींदासीं, ऐं असांजे मथां ही आयल मुसीबत जेका आहे इहा घड़ी आहे, इहा ज़रूरु ख़तमु थी वेंदी। जी यार सलमान खे इमरान भट्ट सां गॾु असांखे इजाज़त ॾिजो, मिलंदासीं इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में। अल्लाह हाफ़िज़।